यार यो इरशाद मिलियो ना है तो सा मिलियो है ना मां पाण हेरन के गोली दो दोन बटर चकर काल के मां नंबर न तो खणे रात को उठी छो यार नंबर न तो खणे मां समझा तो वो पंजे यार दे बेयो हुंदो न यार दे बेयो हुंदो तो काल तो खणे ना घर वे मां घर में मन्या तो घर वे तो घर को ने मां बेयो घर को ने कादे हुंदो यार को खबर को काल ता टेन करे काल अटेंड तो करे रात को उठी कल को तुझे परेशान भी हो कल को उठी बोले छाजे करे हां मां समझा तो यार दे बेयो हुंदो हां घर भी कोने तो बेयो करे वेंदो हाल हाल दिसूस वे मां जो बेवफा जे पाड़े में आयो आहियां जेको मूंखे हिकु मैसेज भी रिप्लाई नथो ॾे दोस्तों मां आज खुदकुशी जे इरादे सां आयो आहियां ही पिस्टल मां ॻोठ खां ई खणी आयो आहियां मां अॼु पंहिंजो ॻोठ छॾे हुन जे पाड़े में आयो आहियां दोस्तों मां रहणु नथो चाहियां पर मां तव्हांखे दोस्तनि खे चवंदुसि त कॾहिं बि छोकिरे जो इश्क न कजो दोस्तों मां खे हौसलो नथो थिए मां बर्दाश्त नथो करे सघां मूंखे चेंबर थियल आहे गोली पर मूंखे लॻी हले ई कोन थी मूंखे हले ई कोन थी मूंखे सम्झ नथी अचे त मां छा कयां मां अॼु पाण खे पाण मारींदुसि दोस्तों मां पाण खे पाण मारींदुसि दोस्तनि जूं कॉलूं भी अचनि पियो पर दोस्तों मूंखे माफ़ कजो मां कंहिंजी बि कॉल रिसीव न कंदुसि दोस्तों मूंखे कॉल अचनि पियो यासीन मुंहिंजो बेस्ट फ्रेंड रहियो आहे उनजी कॉल थी अचे कॉल न खणंदुसि कि यासीन माफ़ करे छॾिजांइ यार माफ़ करे छॾिजांइ मां पाण खे पाण मारींदुसि हाँ जी यार इनके तो गोली ना होदाऊं लाइव वेठो आ पिस्टल में था खुदकुशी जो खबरों करे थो ना यार सही बुधा यार ये गाल ठीक कौन थी सके ठीक है वनू सा हल यार दे छोरे जी कढ हल ठीक है वनू सा पाण खे पाण मारींदुसि दोस्तों सद घणो सोचियोसीं कि हू क़दुरु कंदो पर हुन बेवफ़ा मुंहिंजो को बि क़दुरु न कयो आहे दोस्तों तव्हां सभिनी खां फेसबुक जे दोस्तनि खां माफ़ी थो घुरां दोस्तों मूंखे माफ़ करे छॾिजो पाण माण्हू थो चए बेवफ़ा मूंसां बीठो दोस्ता छा है तू खुद के जिगने बैठो फोन क्यों तारी रिप्लाई नथो दे छा थियो छा तोके के यार अजे छोकरे ते आशिक यार उन मुके मैसेज कया है मुके मुसा मिलण जी नथो करे आशिक का खुदकुशी कर यार मैं कदुस न कर यार खुदा के न कर यार खुद मैं कदुस यार खुदकुशी हराम है यार खुदकुशी हराम चलो ठीक जाओ सुन के जाओ मुआरे मुसा मिलण चे ना दोस्तान के बारे में सुबह का कॉल कया उनके थोड़ो मिलण एकड़े माण्हू जे करे खुदकुशी शायद यार हेरे तू गाल बि तो कने उन माओ जे बारे में सोचियो है जे तोखे पाले जवान कयो आ अरे उन पोड़े पी जे बारे में कदे सोचियो थई जे तोखे पढ़ायो तू ते जो खर्च कई तोखे वडो कई यार के संग सा जे बारे में सोची खुदकुशी करण वने तो तू या गाल न सोच असा तुजा दोस्त आयूं असी बडी तुजे लाए अरमानी थींदासी वडो आशिक लैला मजनू भी खुदकुशी करे व्या भी करे व्या अची छोरे इश्क में अची चरियो थियो आ न कर यार इने न कर मोह वारो चंबो हण तो मैं यार मैं सब समझा तो यार अब सब समझा तो सोचे दोस्तन के समझा बारे तो में गलत अमल आए ओ न कर ना पर यार मजबूर आया यार मजबूर आ ये छोकरा ये संगत ते बुते रांदी आज वेड़ेला सुबह ठई वेंदो पो तू जो वने हलो तू मोटी अचे आ कबर मु तो कडी अचूंगा बस दोस्तों न तो कबर मु कडी अचूंगा जी मेहरबानी बाकी मैं गलत तो करण चाहया पर यार शैतानी दिमाग में भरल थी वक्त देता मुझे साथ नो बस घणी काला क्यों दे फोन खई यार मां पंजी बस में न हुयस मैं छा कालू बस में न हुयम हल हाणे घर हल
असांजो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हो जीअं कल्ह हिकिड़े दोस्त तमामु ग़लति अमल ॾेखारियो, उहो बि पंहिंजो फेसबुक लाइव हलाए ऐं सोशल मीडिया ते उनजी वीडियो वायरल थी। सो इहो ग़लति अमल आहे, ख़ुदकुशी हराम आहे। ख़ुदकुशी करण सां को कंहिंखे खणी नथो ॾिए, जंहिंजे लाइ हुन ख़ुदकुशी कई उहो घर में ख़ुशि आहे। सो पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठो, पंहिंजे माउ पीउ जे लाइ, पंहिंजे भाउ भेण जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ उहो आज़ाब करे वियो ऐं अॼु उहे ॾुख में आहिनि, ग़म में आहिनि। पर दोस्तो असांजे वीडियो ठाहिण जो इहो मक़सदु आहे त इहो ग़लति अमल आहे, ही ॿाहूं ॿधूं था ख़ुदा करणु, अहिड़ा कमु कयो ई न। पर जे कयो था त फेसबुक ते या को प्रूफ न छॾियो, को अहिड़ी ॻाल्हि न कयो जीअं दोस्त को इन वीडियो खे ॾिसी वरी ॿियो को दोस्त अहिड़ो क़दम खणे। इश्क जो मक़सदु इहो न आहे। इश्क थोरो पाण में रखो, पचायो पाण खे, उहो न आहे मक़सदु की बसि आयासीं इश्क में हाणे पोइ फायर कयोसीं, दोस्त न मिलियो, फोन न कई, कमेंट्स न ॾिनई, सच आशिक़ जो कमु कोन्हे, इहो कमु न आहे।